वैसा प्रालो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं प्राले खां। दरगाह मखदूम मोहम्मद इस्माइल रूह जे मज़ार ते रस्म ताज पोशाक चादर कशी ऐं ख़तमुल क़ुरान जी तक़रीब निहायत वॾे एहतराम ऐं अदब सां इंतहाई सादगीअ सां मुंतक़िल कई वई। हर साल जी हिन साल बि दरगाह जे नशीन सिजा नशीन मखदूम फ़ियाज़ अहमद मज़ार ते चादर चाढ़ी ऐं रस्म जो इफ़्तिताह कयो वियो। उन मौक़े ते दरगाह ते सिजा नशीन मखदूम फ़ियाज़ अहमद मखदूम अर्ज़ मोहम्मद मखदूम मोहम्मद अली आबाद शाह ऐं मखदूम शफ़ीक़ सैयद जुमन शाह सैयद तनवीर शाह सैयद एजाज शाह आसिफ दैशी ऐं ॿियनि तक़रीबनि में आयल महिमाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मखदूम मोहम्मद इस्माइल रूह जे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रूह जो हमसफ़र ऐं वॾो बुज़ुर्ग हुयो। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रूह वटि हर हंधि ऐं सिंध जा माण्हू देसी तालीम पढ़ण लाइ पिराले में ईंदा हुआ। हज़रत पीर सईद राशिद शाह रोज़ेदाणी जन भी हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रूह जे शागिर्द हुआ। ताज पोशाक तक़रीब में दरगाह जे सिजा नशीन मखदूम फ़ियाज़ अहमद मुल्क जे